बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टमाटनि खे असां कट लॻाए छुरीअ जी मदद सां बाहि ते सेकींदासूं त जीअं टमाटनि जी खल आराम सां लही वञे। पोइ इहे छिलियल टमाटा कटे हिक तईअ में विझंदासूं ऐं थोरो तेल विझी मतिलबु कुकिंग ऑयल विझी टमाटनि खे तेल में ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जेसि ताईं असांजा टमाटा ॻरनि ओसि ताईं असां ही नवां पटाटा आहिनि इन्हनि खे छिलींदासूं। नवां पटाटा छिलबा न आहिनि, सिर्फ़ु छुरीअ जी मदद सां खुरड़बा आहिनि। पोइ खुरड़े हिननि जूं खलूं लाहे इन्हनि खे कटे धोई हिक पासे रखंदासूं। जॾहिं असांजा टमाटा तेल में कुझु ॻरी वञनि ऐं टमाटनि जो पाणी ख़ुश्क थी वञे त उन में धोतल साफ़ु थियल पटाटा विझी भुञंदासूं। टमाटनि सां गॾु चङी तरह असां पटाटनि खे भुञंदासूं। पोइ शामिलु कंदासूं लूणु, मिर्च ऐं थूम। नवनि पटाटनि में अगरि साई थूम हुजे त वाह वाह, न त सुकल थूम मां बि कमु हली वेंदो। पोइ भुञी थूम ऐं मसाले ॻाढ़े मिर्च लूण खे पटाटनि सां पाणी विझी ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं पटाटा ॻरी वञनि ऐं ॾिसो त रस थोरी छिटी आहे त पोइ उनखे घाटो करण लाइ ॿ टे पटाटनि जूं कतरियूं असां हीअं मेश कंदासूं तईअ में ई, त जीअं असांजी रस जेका आहे कुझु घाटी थिए। पोइ जेतिरी असांखे रस खपे उन हिसाब सां असां रखंदासूं। तयारु आहिनि असांजा रस वारा पटाटा, मतिलबु ॿटालुनि जो ॿोड़, मज़ेदार ऐं ज़ाइके वारो।